नाज़रीन हक़ मौजूद जीअं त असीं अॼु आवाज़ मेहरान पारां रुस्तम शहर में मौजूदु आहियूं ऐं अॼु असीं आवाज़ मेहरान तरफ़ां शुरू कयल अदबी सिलसिले जी हिकिड़ी अहिड़ी कड़ी में दाख़िल थी चुका आहियूं जंहिंमें अदबी समाजी सियासी क़ौमी ऐं उन हवाले सां मुख़्तलिफ़ तरह सां सुञातल शख़्सियत मोहतरम नाले वारे दानिश्वर अदीब जदीद नज़म जे पैरोकार ऐं जदीद नज़म जे सर्जंदड़ मोहतरम गौर सिंधीअ जे आस्थाने ते मौजूदु आहियूं। गौर सिंधीअ लाइ असां वटि हिकिड़ो शेर साईं राशिद मुराई जो त हिकिड़ो नक्शो सिंध जो ऐं ॿियो आहीं तूं, हिकिड़ो नक्शो सिंध जो ऐं ॿियो आहीं तूं, जिन जे लाइ मूं जीअण लाइ जाखोड़ कई। असांजी मोतबर शख़्सियत नाले वारो शाइर अदीब कहानीकार ॿाराणे अदब जो वॾो नालो जदीद अदब जो वॾो नालो मोहतरम गौर सिंधी असांजे अॼोकी हिन कड़ी में मौजूदु आहे असां सां गॾु। ऐं असीं अॼु संदसि शख़्सियत फ़न फ़िक्र सियासी इल्म बाबति मुख़्तसिर न बल्कि तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिन तफ़सीली ॻाल्हि ॿोल में असां हिन बाबति जेका असांजे संदसि परस्तारनि खे पढ़ंदड़नि खे चाहींदड़नि खे जेका तफ़सीली ॼाण मिलंदी ऐं उन मां न सिर्फ़ु असांजा नौजवान तमामु घणो कुझु हासिलु करे सघंदा बल्कि उन ते ईंदड़ वक़्त में एमफिल करे सघंदा PhD करे सघंदा। त नाज़रीन अचो अॼु असीं सिंध जी उन नाले वारी शख़्सियत मोहतरम गौर सिंधीअ सां मुलाक़ात कयूं था ऐं खेसि तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। गौर सिंधी साहिबु तव्हांजी महिरबानी, तव्हां असांजे आवाज़ मेहरान जे प्रोग्राम में शरीक थिया आहियो ऐं हीउ जेको सिलसिलो आहे हीउ पूरी सिंध में तमामु वॾो सिलसिलो आहे। हिन खे ॿुधो वञे थो, ॼातो वञे थो, सुञातो वञे थो ऐं अॼु असांखे ख़ुशी थी आहे, असांजे लाइ एज़ाज़ु आहे जो असांजे हिन सिलसिले जो महिमान जेको आहे उहो सिंध जी उहा मानाती ऐं मानवर शख़्सियत आहे ऐं तव्हां असांजे हिन प्रोग्राम में आया आहियो। भलीका चऊं था तव्हांखे ऐं तव्हांजी वॾी महिरबानी, वॾा थोरा महिरबानी। गौर सिंधी साहिबु असां पंहिंजी सिलसिले जी शुरूआत कंदासीं त असीं अदबी तरह सां बाद में ॻाल्हि ॿोल कंदासीं, सियासी हल सां बाद में ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर असांखे ख़ासि तौर तव्हां इहो ॿुधायो त जेको तव्हांजो तारीफ़ आहे, तव्हांजो तारीफ़ को नंढो तारीफ़ कोन्हे, तव्हांजो तारीफ़ को आम तारीफ़ कोन्हे, तव्हांजो सियासी तारीफ़ आहे, तव्हांजो समाजी तारीफ़ आहे, तव्हांजो अदबी तारीफ़ आहे, तव्हांजो हिकिड़ो सोशल एक्टिविस्ट तारीफ़ आहे। त असांखे सभ खां पहिरीं असांजे ॿुधंदड़नि खे, असांजे ॾिसंदड़नि खे ऐं तव्हां पंहिंजे प्रस्तारनि खे पंहिंजो हिकिड़ो मुकमल तारीफ़ कराईंदा जीअं उन्हनि खे वटि तव्हांजी तारीफ़ जी तव्हांजी शख़्सियत जी मुकमल ॼाण अची सघे। महिरबानी साईं। सुखनि वारी सद मथां खां मूंसी करी अंदरि जनी अधु डूंगर से डोरींदियूं। हूअं त तारीफ़ी हवाले सां त हर माण्हू जी पंहिंजी शख़्सियत हूंदी आहे, पंहिंजो किरदारु हूंदो आहे, पर के शख़्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंखे तारीफ़ जो मोहताज न हूंदियूं आहिनि। बहरहाल असां हिकु अदना शख़्सियत आहियूं ऐं अदना हिकिड़ो किरदार जे हवाले सां, ख़िदमतगार जे हवाले सां ऐं हिन धरती जे हवाले सां, हिन ॿोली जे हवाले सां पंहिंजी ॻाल्हि कंदासीं त जीअं अदम खां क़दम ताईं हिकिड़ो धरती जो वजूदु आहे, अहिड़े नमूने इंसान जो बि हिकिड़ो जनम खां वठी हुनजे आख़िर माना मौत ताईं हुनजी हिकिड़ो जियापो आहे, हिकिड़ी मंज़िल आहे। त मुंहिंजो जनम जेको हिन रुस्तम शहर में ई थियो, जेको ग़रीब घराणे में, मुंहिंजो बाबो साईं जेको दर्जी हो ऐं टेलर मास्टर हो, उहो पुरियत माण्हू हो ऐं हू जॾहिं मां मुंहिंजो 1/1 में जनमु थियो ऐं उन हिन ई घर में थियो ऐं हीअ जेको तव्हां ॾिसो था लाइब्रेरी अॼु उन जी हिकिड़ी कोशान आहे, छो त मुंहिंजो बाबो साईं शाइर हो ऐं जाखोड़ी माण्हू हो ऐं पंहिंजे अयाल, पंहिंजे घर, पंहिंजे ख़ानदान ऐं पंहिंजे जेको आहे कुटुंब जो हिकिड़ो सरवाण हो। ऐं मुंहिंजे जनम खां वठी अॼु ताईं जेको 60 साल जो सफ़र आहे, हिकिड़ो तवील सफ़र आहे ऐं उहो कहिड़े नमूने गुज़ारियो, इहो वॾो हिकिड़ो दास्तान आहे। बहरहाल उन हूंदे बि ईअं चवंदुसि त मुंहिंजी जेको शुरूआत अदब में थी या समाजी हवाले सां थी या सियासी हवाले सां थी, उहा 1980 खां थी ऐं उहो ॾहाको जेको हो उहो हिकिड़ो तमामु सिंध ते हिकिड़ो गंभीर ऐं दुखायत हिकिड़ो माहौल हो
ऐं हिकिड़ो जदोजहद जो साल हुयो ऐं उन दौर में मार्शल आर्ट जो दौर हो ऐं उन में क़ौमी धारा हुजे, अदब हुजे, इल्मु हुजे, हर पासे खां जेका कारा ककर छायल आहे। ऐं शुरूआति जेका कई 1983 में 80 में माना जेको शुरूआति हुई, पर 83 में बाक़ाइदगी सां इल्मु अदब जी शुरूआति थी, जंहिंमें सिंधी अदबी संगत हुजे, जंहिंमें शाह लतीफ़ लाइब्रेरी हुई, जंहिंमें समाजी रुस्तम सोशल वेलफेयर हुई, जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके अदबी संगत जे हवाले सां या मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे हवाले सां, जंहिंमें क़ौमी धारा जे हवाले सां, लतीफ़ अदबी संगत जे हवाले सां या ॿारनि जी तंज़ीम उनजो मां सरपरस्त हुयुमि 1985 में। ऐं 1985 में असां रुस्तम सोशल वेलफेयर जो बुनियादु विधोसीं, 83 में सिंधी अदबी संगत जो बुनियादु विधोसीं ऐं उन सां गॾु शाह लतीफ़ लाइब्रेरी खोलीसीं जेका 1986 ताईं हली। ऐं हीअ जेकी लाइब्रेरी तव्हां जंहिंमें जिते वेठा हुई 1988 जी जेको उन दौर जी उन महिनत ऐं जदोजहद आहे। त तारीफ़ी हवाले सां वॾी हिकिड़ी ज़िंदगी आहे, वॾी हिकिड़ी जदोजहद आहे। उन में सॼी सिंध घुमियो आहे, मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि सां मिलिया आहियूं, मुख़्तलिफ़ तंज़ीमनि में रहिया आहियूं ऐं उन सां गॾु हिकु हिकु जेके बि ज़िले जे हवाले सां, सिंध जे हवाले सां तंज़ीमूं आहिनि, उन में असां विया आहियूं, दोस्तनि सां मिलिया आहियूं, वॾो हिकिड़ो तारफ़ थियो आहे ऐं वॾो हिकिड़ी सिलसिलो आहे जंहिंमें समाजी माण्हू, अदीब माण्हू, सियासी माण्हू मिलिया ऐं उन्हनि सां गॾु रहियासीं, सिखियासीं। उन में साईं जो बि शरफ़ हासिलु थियो असांखे, साईं GM सैयद जो, अब्दुल्ला दारी सर जे हवाले सां उन सां गॾु हुयासीं ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां जेके हिकिड़ा सिखिया घर रहिया आहिनि। असां जेका ख़ासि करे ज़िले शिकारपुर में जेके बि असांजा संगती साथी जिते असां वियासीं, उते उन्हनि सां दोस्ती, उन्हनि सां इल्मी अदबी रिहाणियूं, उन्हनि सां जेको आहे हिकिड़ो भाईचारो रिश्तो, जंहिंमें चक्को, अब्दू, शिकारपुर, खानपुर या मुख़्तलिफ़ ज़िले जी जेके बि असांजा यूनिट रहिया उते ईंदा रहियासीं ऐं ख़ासि करे असांजो चक सां घणो वास्तो रहियो। उस्ताद राही, आज़ाद बुखारी, साईं हारून चनो या हाकिम महर वारा या हेॾो मालिन जो ॻोठ हाकिम महरी थियो, हाकिम गुल ऐं अब्दू में गुलाम गाज़ी या मुख़्तलिफ़ असांजा दोस्त शिकारपुर में शहीद कयूं ऐं खानापुर में जेके शरीफ़ कुरैशी वारा ॿिया दोस्त रहिया। ॿियो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो रहां त असां जा हिते वॾो हिकिड़ो खेप हुई, वॾो लॾो जेको गॾिजी असां तंज़ीमूं खोलियूंसीं। उन्हनि में शरीफ़ शाद हुयो, उन नूर मुस्तफ़ा मुश्ताक हो, लाल मोहम्मद हो, काको नज़र मोहम्मद हो, अब्दुल मनान हो ऐं वहीद मोहसन हो, दुरमंद महर जा एतिरा माना रिश्ता नाता ऐं हू तमामु क़ौमी दर्द रखंदड़ माण्हू हो जेको असां सां साथ निभायो ऐं हुन ज़िंदगी हुन सां साथ न ॾिनो, असां खां हथ में हथ छॾाए हलियो वियो। गोसनी साहब, तव्हांजो इलाही तफ़सीली तारीफ़ आहे ऐं तव्हांजी तारीफ़ खां पूरी सिंध वाक़ुफ़ु आहे, इन में को बि शक कोन्हे। तव्हां सिंध जा उहे बाशऊर फ़र्द आहियो, उहो बाशऊर साथी आहियो जिन क़ौम खे तमामु घणो ॾिनो आहे। असांखे तव्हां इहो ॿुधायो तव्हांजो जेको ख़ासि तौरु नंढपण आहे, उहो नंढपण तव्हांजो कीअं गुज़रियो आहे? मिसाल तौर ते तव्हांजो हीअ अदबी ज़ौक़ु आहे, इहा अदबी ज़ौक़ु ॾिसी करे असांजी दिलि ॾाढी ख़ुशि थिए पई, त इन हवाले सां तव्हांजो नंढपण बि ॾाढो सुठो हूंदो। उहो नंढपण तव्हांजो कीअं गुज़रियो आहे, असांखे मुख़्तसिर उन बाबति ॿुधाइजो। नंढपण त हर जेको बि ॿारु ॼमे थो त उहो हुनजो पंहिंजो हिकिड़ो घर जे माहौल सां हूंदो आहे, त हुनजो घर जो माहौल कहिड़ो आहे ऐं उते हुनजे ॿार जी पालना कीअं थी थिए। असांजे हिन गुरबत ऐं कसम परसी या हिते जेको माहौल हुयो उन में हिकिड़े जीअं आम ॿार जी ज़िंदगी गुज़रे थी, अहिड़े नमूने असांजो नंढपण हो। हिकिड़ी अफ़सोस अञा ताईं मूंखे आहे नंढपण में, जॾहिं आउं पहिरें दर्जे इम्तिहान ॾियणु वञा पियो त वॾा मींहं वठा बरसातूं हुयूं, हाणे असांजी भेटाई बाज़ार जे भर में स्कूल जे भर में हिकिड़ी वॾी खॾ हुई, उते पाणी, उते छोकिरा जेको आहे स्कूल इम्तिहान न ॾेई सघिया। मां ऐं कुझु उन मां पाणी मां क्रॉस करे आहे। बदनसीबी आहे त मुंहिंजा जेके बि माना किताब या मां पाण ई उन में जेको आहे पाणी में पिसी वियुमि ऐं इम्तिहान न ॾेई सघियुमि ऐं पहिरियों दर्जो मुंहिंजो रहिजी वियो।
इहो हिकिड़ो वॾो मुंहिंजो अलमियो हो जेको पहिरियों दर्जो कुझु इम्तिहान मां न ॾेई सघियो हुउमि। नंढपण में आम जीअं हिकिड़ो ज़िंदगी जा थियनि था चिलवलायूं, आम जेको आहे हिकिड़ो ख़ासि करे तालीमी हवाले सां पढ़ण सां खेॾण सां ज़िंदगी गुज़रे थी। पर 5 दर्जे खां पोइ असां में हिकिड़ो शऊर हुयो थोरो घणो त अदबी रिसाला ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे इल्मु अदब सां घणो वाबस्ता हुयासीं। ऐं उन खां पोइ जॾहिं 6 दर्जे में आयासीं, 7 में 8 में मां कंदकोट में पढ़ियुमि, यानी 7 दर्जा हिते 8 दर्जा हिते पढ़ियुमि, 9 ॾहों कंदकोट। उते सियासी हिकिड़ो माहौल हुयो, लतीफ़ संगत जो माहौल हो, अदबी माहौल हुयो। पोइ उतां खां वठी असांजो जेको आहे हिकिड़ो ईअं सम्झो त दोस्तनि जे हवाले सां असांजो उन अदब में हिकिड़ो शुरूआत थी। ऐं उन खां पोइ आस्ते आस्ते माना मुख़्तलिफ़ अदबी तंज़ीमूं, सियासी तंज़ीमूं या मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमुनि में सरगर्म रहियासीं। अहिड़ी असांजी हिकिड़ी पालना थी। ऐं ॿियो हिकिड़ो शोबो अदब आर्ट जो हो। अञा मूंखे सरस नौकिरी न मिली त मां अदब ऐं आर्ट जी शुरूआत कई ऐं उन में घणी मुंहिंजी दिलचस्पी हूंदी हुई, ख़ासि करे रंगनि जी दुनिया सां। ऐं उन हवाले सां मां इहे कोशिशि कई त इन आर्ट मां पिरायां। कमर्शियल हवाले सां मां शिकारपुर में 3 साल उस्ताद हो आर्ट, पंहिंजो लियाकत आर्ट, उन वटि मां सिखिया वरिती। पोइ उन खां पोइ मुंहिंजा केतिरा शागिर्द आहिनि आर्ट जे हवाले सां, ऐं ख़ासि करे हाजी अब्दुल हक आहे ऐं कुझु ॿिया छोकिरा आहिनि, क़ुर्बान सुमरो आहे। त अहिड़े नमूने आर्ट ऐं अदब जो वॾो पाण में ॻंढाइबो आहे। जॾहिं इहे ॿई मिलनि था तॾहिं हिकिड़ो ई बाक़ाइदे गुलदस्ते वारी सूरत अख़्तियार थिए थी। न तव्हांजो नंढपण बाबति तमामु घणो असांखे माना ॿुधण में इहो मिलियो तव्हां वटि आहे त तव्हां तमामु घणो पढ़ायो आहे, तमामु घणो हासिलु कयो आहे। ऐं तव्हां असांखे इहो ॿुधायो त असां सवेर तां ॻाल्हि कई लाइब्रेरी जे हवाले सां ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे हवाले सां, सिंधी अदबी संगत जे हवाले सां। त हिते मां ॾिसां पियो जीअं लाइब्रेरी में वेठा आहियूं, जीअं जॻह ते वेठा आहियूं, त तव्हांजा केतिरा ई किताब पिया आहिनि, केतिरा ई एवॉर्ड पिया आहिनि, केतिरा ई सर्टिफिकेट पिया आहिनि। त बुनियादी तौर जे अव्हांजो जेको हिकिड़ो सुञाणप जेका आहे तव्हांजी, उहा तव्हांजी सुञाणप कहिड़ी आहे? एज़ अ हिकिड़ी समाजी वर्कर जी तव्हांखे सुञाणप आहे, तव्हांजी सियासी वर्कर जी सुञाणप आहे, तव्हांजी हिकिड़ी अदबी दोस्त जी सुञाणप आहे, या हिकिड़े आर्टिस्ट जी सुञाणप आहे? त तव्हांजी सुञाणप आहे कहिड़ी बुनियादी तौर ते? हूअं त बुनियादी तौर त चइनी में हिसो आहे असांजो, अदब आर्ट हुजे, समाज हुजे, सियासत हुजे। पर घणो जेको आहे हींअर अदब जे हवाले सां आहे, शाइरी जे हवाले सां आहे। ऐं उन सां गॾु असां समाजी कम बि कयासीं, सियासी हवाले सां घणो कमु कयोसीं। ऐं ख़ासि करे अदब ऐं इल्मु अदब ऐं ख़ासि करे शाइरी जे हवाले सां सुञाणप आहे। तव्हांजी शाइरी जे हवाले सां सुञाणप आहे, तमामु सुठी ॻाल्हि आहे। ऐं तव्हां शाइरी खां अलावा या अदबी संगत खां अलावा ॿियनि कहिड़ियुनि कहिड़ियुनि तंज़ीमुनि जो हिसो रहिया आहियो? तमामु सुठी ॻाल्हि आहे। इन में शुरूआती मां कुझु ॻाल्हियूं करे वियुमि। बहरहाल शुरूआत में असां शाह अब्दुल लतीफ़ अदबी संगत जो बुनियादु विधो हुओसीं, उहा 1981 में खोली हुआसीं। उन खां पोइ शाह लतीफ़ लाइब्रेरी 83 में जेके मुख़्तलिफ़ तंज़ीमूं सिंधी अदबी संगत हुई, उन में क़ौमी हवाले सां GSN महाज़ हो, उन में सोशल वेलफेयर हुई। ऐं उन खां पोइ जेकी मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमूं SPO अची थी वञे, DPM GCS अची थी वञे, उन में इंसानी हक़नि जी तंज़ीम अची थी वञे। ऐं उन सां गॾु हिन वक़्तु बि सिंधी अदबी संगत सां लाॻापियल आहियां मां। ऐं विच में 2008 खां 2010 ताईं मुंहिंजो जेको हिन सिंधी अदबी संगत जे हवाले सां ज़िले राब्ता सेक्रेटरी जो आम माना हिकिड़ो किरदारु आहे, जेको सॼे ज़िले में मुंहिंजे सिंधी अदबी संगत जे हवाले सां मां कमु कयो। ऐं उन खां अलावा रस्तम शहरी ताद में बि वॾो असां कमु कयोसीं। ऐं हिते बाक़ाइदे वॾेरनि खे इहे बावर करायोसीं त असांजो अवाम कॾहिं बि माना जेको आहे शिकस्त नथो खाए। ऐं रस्तम शहरी ताद में सभु माण्हू हुया, ऐं ईअं सम्झो त उन में हिकिड़ा सियासी बि हुया, उन में मज़हबी माण्हू बि हुया, आम माण्हू बि हुया। गॾिजी असां जेको आहे वॾेरनि खे शिकस्त ॾिनी हुआसीं। हिते 8 माण्हू चूंडायासीं। ऐं रुस्तम शहरी ताद तमामु हिते वॾी ख़िदमत कई। उन खां पोइ साज़िशी माण्हुनि असांजो शहरी ताद खे जेको आहे सबोताज़ करे छॾियो। हिन वक़्तु बि समाजी हवाले सां जेको कमु थिए पियो, पर न जहिड़ो आहे, छो त रियासत जो जेको कमु आहे या ज़िले हुकूमतूं आहियूं, उन्हनि सॼो
डवाडोल करे छॾियो। माना अख़बारुनि में या मुख़्तलिफ़ जेको आहे चैनलनि तां मुख़्तलिफ़ प्रोपेगेंडा सेल तां केॾी बि तव्हां जदोजहद कंदव पर उन जे लाइ गवर्नमेंट को जूं ई नथी चुरे। तव्हां मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि में रहिया आहियो या तमामु भली ॻाल्हि आहे, पर हिन वक़्तु जेका तव्हांजी सुञाणप आहे उहा हिकिड़ी सिंधी अदीब जी आहे, दानिश्वर जी आहे, शाइर जी आहे। तव्हांजा काफ़ी किताब शाइरी में अची चुका आहिनि, तव्हांजा कहाणी जे हवाले सां किताब अची चुका आहिनि ऐं हिकिड़ो माया नवाज़ किताबु आहे रीड़ पीड़, मिसाल ॾाढो मशहूरु सिंध में रीड़ पीड़ ॾाढो सिंध में मशहूरु किताबु थी चुको आहे। तव्हां सम्झो था तव्हांजा जेके बि अदबी किताब आहिनि जेके हिन मुआशरे में हिन सिंध में माण्हुनि खे ॾिना आहिनि, उन असांजे सिंधी पढ़ंदड़ ते, सिंधी नौजवान ते या सिंधी अदीब ते, सिंधी आम माण्हू ते कहिड़ो असरु विधो आहे? असुल शइ समाज जेकी समाजी अकासी थियल आहे सॼो उन में आहे, पढ़ंदड़ ते छॾियल आहे त उहो केतिरो उन मां फैज़ हासिलु करे थो। हिन में जेके बि 70 कहाणियूं आहिनि, मां ख़ासि करे हिन में कहाणी जेके ॾिनी आहिनि सभु किरदार आहिनि जेके आस पास आहिनि या इवन सॼी सिंध जा किरदार आहिनि। उन में इंता पसंदी बि आहे, मुलायत जे ख़िलाफ़ बि आहे ऐं उन में जागीरदार जे ख़िलाफ़ बि आहे। आम हिकिड़ो जेको शैतानी किरदारु आहे उन जे बि ख़िलाफ़ु आहे। हिकिड़ो जेको उस्ताद घोसड़ो आहे उहो बि स्कूल नथो वञे उन जे बि ख़िलाफ़ु आहे। हिकिड़ो कंहिंखे तंग करे थो या को हिकिड़ो करब मां गुज़रे थो उन जो बि किरदारु आहे। सचे माण्हू जो आहे, कूड़े माण्हू जो आहे। बहरहाल इवन सॼे माशरे जी अकासी आहे। उहो हाणे छॾियल उन ते आहे जंहिंजे हथ में किताबु आहे उहो पढ़े थो, नथो पढ़े। हिन वक़्तु जेको तव्हां पाण इहो सॼो जाइज़ो वठी सघो था त स्टेट जी जेको किताब बुक्स आहे उहो केतिरो नौजवान केतिरो उनखे हीअं सां हाने थो या केतिरो उन मां इल्मु पिराए थो, केतिरो उन मां जेको आहे फैज़ हासिलु करे थो। आहे सॼो बावर जंहिंजे हथ में किताबु अचे थो। बहरहाल हिकिड़ो अदीब या शाइर या कहाणीकार त पंहिंजा रंडा रोड़े थो, उहो आवाम ताईं हिकिड़ी शइ पुॼाए थो त बाबा हीअ मां जेकी शइ ॾिनी आहे इन खे तव्हां पढ़ो, इन ते तनक़ीद कयो, इन ते या इस्लाह कयो, इन मां छा हासिलु तव्हांखे कयो। जेतिरे क़दुरु असां ॾिठो आहे, असां बि तव्हांजा प्रस्ताव रहिया आहियूं, असां बि तव्हांजा पढ़ंदड़ रहिया आहियूं। जेतिरे क़दुरु मूं ॾिठो आहे त तव्हां असां नौजवान जेके आहिनि उहे तमामु घणो प्यारु कनि था ऐं तव्हांखे नौजवान तमामु घणो पढ़नि था। मिसाल तव्हां जीअं कहाणी जी किताब जी ॻाल्हि करे वियो, तव्हांजो हिकिड़ो किताबु आहे जदी नज़मनि जो पंहिंजो अमुन मोटाए ॾियो। उन में अमुन जी ॻाल्हि थियल आहे, अमुन जे हवाले सां उन में ज़िक्र थियल आहे ऐं हिकिड़ी तव्हां ॿुधायो त उन किताब असांजे हिन मुआशिरे ते केतिरो असरु छॾियो आहे। अमुन मोटाए ॾियो जो किताबु आहे, इहो पहिरीं तख़लीक़ मुंहिंजी हुई 2011 में शाया थी। उन में तवील नज़म आहे जेके सिंध जे हवाले सां आहिनि, जेके असां वटि जेको किरदारु ख़ासि करे सिंध जो नफ़ी कंदड़ किरदारु आहे। जीअं हिन सिंध जो गदार वॾेरो आहे उन जी मज़मत आहे, सिंधी ॿोली जे हवाले सां आहे ऐं उन में ख़ासि करे जेको आहे जदोजहद जी अलामत आहे। ऐं हीअ किताबु हाणे मिले कोन थो, नायाबु थी वियो आहे, 2011 में शाया थियो ऐं हिन वक़्तु जेको आहे हिन किताब जी हिकिड़ी जेकी अलामत हुई या हिकिड़ो जेको सिंबोल नमूने हो उहो ख़ासि करे दोस्तनि उनखे पसंदि कयो ऐं तमामु सुहिणे नमूने उन सां जेको आहे निभायो ऐं इन जी महूरतूं थियूं, इन ते अवॉर्ड मिलिया जेके तव्हांजे ॾाढो आहिनि। बहरहाल अमुन मोटाए ॾियो में जेके बि नज़म आहिनि उहे तवील नज़म आहिनि ऐं उन में जेको ख़ासि करे समाजी अकासी थियल आहे। असां तव्हांजी शाइरी खे जॾहिं पढ़ंदा आहियूं या आम माण्हू जॾहिं तव्हांजी शाइरी खे पढ़ंदो आहे त उन में अक्सर इहा ॻाल्हि ॾिठी वेंदी आहे त उन में किथे न किथे नवाण हूंदी आहे, जिदत हूंदी आहे ऐं तव्हां ॾिठो आहे त तव्हां जेके शाइर आहिनि उन्हनि ते कंहिं न कंहिं हवाले सां कंहिं न कंहिं वॾे शाइरी छाप हूंदी आहे। मिसाल तौरु कंहिं ते उस्ताद बुखारी छाप आहे, कंहिं ते शेख याद छाप आहे। तव्हां सिंध जा अहिड़ा हिकिड़ा मुनफ़रद शाइर आहियो जो तव्हांजी शाइरी जे अंदरि असां कंहिं बि वॾे शाइरी छाप न ॾिठी आहे। तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो लहजो आहे, पंहिंजो मिज़ाज आहे, पंहिंजी उन में तबियत आहे शाइरी अंदरि। त इन जो हिकिड़ो छा अलमियो आहे जो तव्हां बिल्कुलु सभिनी शाइरनि खां मुनफ़रद रहिया आहियो? हर शाइर जो पंहिंजो असलोब थिए थो, हर शाइर जी पंहिंजी इहा कोशिशि थिए थी त मां जेको आहे अहिड़ी तख़लीक़ लिखां, अहिड़ी तख़लीक़ पेश कयां जेका ॿियनि खां मुनफ़रद हुजे। सिंध जे अंदरि अब्दुल्ला दारी सर चवाणी त असां शाइरनि इम्पोर्ट ऐं एक्सपोर्ट करे सघूं था, एतिरा शाइर थी विया आहिनि। बहरहाल हर हिकु जो लहजो पढ़णी ऐं हर शाइर जो पंहिंजो पंहिंजो तौरु तरीक़ो आहे ऐं ख़ासि करे जेकॾहिं हुन में पैगाम आहे ऐं हुन में शाइरी में रिदम आहे, शाइरी में जेको
हिकिड़ो नवाण आहे त उहा समूरनि खे पसंदि अचे थी। बाक़ी ॻाल्हि जेकॾहिं करणी वञे त उहो नसर में आम जाम थिए थी, पर नज़म जो असुलु मफ़हूम इहो आहे त उन में हिकिड़ी शइ रवां हुजे ऐं उन में रिदम हुजे, उन में जेको आहे हिकिड़ी उत्साह हुजे ऐं क़ौम जे लाइ अॻुवाणी कंदड़ हुजे। तव्हां सवेर ॻाल्हि करे वियो त तव्हां जे उमिरि जा जेके शाइर आहिनि, मिसाल तौर ते ग़ुलाम मोहम्मद गाज़ी आहे, उस्ताद राही आहे, आज़ाद बुखारी आहे, ऐं इन तरह जा इहे वॾा नाला आहिनि, सिंध जा नाला आहिनि पूरा। त उन्हनि जी शाइरी जो तव्हां सां तव्हांजी शाइरीअ ते केतिरो असरु रहियो, या उन्हनि सां तव्हां जॾहिं मिली जुली करे तव्हां शाइरीअ जे मैदान में आया हो त तव्हां सम्झो था त उन्हनि तव्हांजी शाइरी जे हवाले सां, तव्हांजी नज़म जे हवाले सां, तव्हांजी कहाणी जे हवाले सां, तव्हांजे नसर जे हवाले सां, या कंहिं ॿी फील्ड जे हवाले सां उन्हनि जी किथे तव्हांखे सपोर्ट हासिलु थी? असुलु 80 या 83 खां वठी जेको बि सफ़र आहे उन में ई दोस्त गॾु गॾु रहिया आहिनि ऐं हुननि जी शाइरी या हुननि जो नसर या मुंहिंजो पंहिंजो लहजो, त इन अहिड़े हवाले सां जेको ख़ासि करे उस्ताद राही में 10 सालनि खां वठी हींअर वॾी नवाण आई आहे। आज़ाद बि पंहिंजी तख़लीक़ या पंहिंजो जेको बि रंडा रोड़े थो ऐं जेका बि महिनत करे थो उहो पंहिंजी जाइ ते, हर माण्हू में पंहिंजो पंहिंजो लहजो हूंदो आहे, पंहिंजो ख़्यालु हूंदो आहे। ऐं ग़ुलाम मोहम्मद गाज़ी बि असरु अंदाज़ थियल आहे ऐं हुनजो पहिरियों जेको शुराती शयूं हुयूं उहे तमामु क़ौमी धारा में हुयूं, ऐं हींअर जेका लिखणी आहे उहा उन सां केर बि मुतफ़िक़ आहे या न आहे, उन सां उहो पंहिंजो पाण मुतफ़िक़ हूंदो। बहरहाल असां गौर सिंधी साहिबु, तव्हां जूं ॻाल्हियूं इलाही दिलि खे वणनि थियूं ऐं असांखे मज़ो बि ॾियनि पियूं। तव्हां असांखे हिकिड़ी शइ इहा ॿुधायो त हिकिड़ा तव्हांजा किताब जो तइदादु आहे, उहो टोटल 76 किताबनि जो तइदादु केतिरो आहे? साईं हूअं त मुंहिंजा जेके पंहिंजा ज़ाती तख़लीक़ आहे उहे 6 किताब आहिनि ऐं उन खां अलावा 5 किताब जेके आहिनि उहे गॾियल शाइरी में आहे ऐं रिसाला आहिनि, मुख़्तलिफ़ जेके आहिनि, ख़ासि करे 12 रिसाला आहिनि ऐं सिंधुराणी में मुंहिंजा नंबर शाया थियल आहिनि ऐं अहिड़े नमूने 12 किताब जेके आहिनि उहे छपाई हेठि आहिनि। 12 किताब तव्हांजा छपाई हेठि आहिनि, माना तव्हांजो जेको अणछपियल किताब आहिनि उहे 12 किताब आहिनि। तमामु वॾो मवादु आहे ऐं सिंध जे माण्हुनि लाइ तमामु वॾो मवादु आहे। हिकिड़ो अहम सुवालु आहे त मिसाल तौर ते हिकु वॾे शाइर या वॾे लेखक या उहे पंहिंजे इलाइक़े में या सिंध जे अंदरि शागिर्द हूंदा आहिनि, त हिन अदबी दुनिया में ख़ासि तौर जेके शाइरी वारी दुनिया में या नसर वारी दुनिया में तव्हांजा कहिड़ा शागिर्द आहिनि? शागिर्द जे हवाले सां त सभु पंहिंजा माना प्यारा माण्हू आहिनि। पोइ सिख्या जेकी आहे ख़ासि करे या हिन अदबी तंज़ीमनि में या शाइरी जे हवाले सां या मुख़्तलिफ़ मरहलनि में उन में असांजो नौजवान वज़न वारो गनी गमदल आहे, क़ुर्बान मंगी आहे, ॿिया नौजवान सारंग लतीफ़ आहे, हाजी अब्दुल्ला का, हेॾो असांजो मियां सईद आहे। लतीफ़ संगत में जेके हुआ असां वटि उन में दोस्तनि खे जेको असां आंदो हुआसीं घटि में घटि 20 शागिर्द हुआ। उन दौर में दुर्बामंद हुयो, वहीद मोहसन खे आंदो हुआसीं, उहो बि माना लतीफ़ संगत जे दौर में हो। ऐं साईं ख़ासि करे फौजी असगर उहो उन दौर में लतीफ़ संगत में आयो हो। जमील सिंधु हो ऐं अब्दुल गफ़ूर हुयो, इलाही दोस्त हुया, दुर्बामंद हुयो ऐं वाहिद कलोड़ो हो। इहे असुलु छा आहे त फिदा समो साहिल भयो मुख़्तलिफ़ दोस्त हुया ऐं उहे पंहिंजे पंहिंजे जेको आहे वाजो वॼाए आहे। ऐं के हीअ जीअं हिकिड़ो ओलंपाई मशल हूंदी आहे, हिकिड़ो खणी ईंदो आहे मैदान में, वरी उहो थकी पवंदो, वरी ॿिए खे ॾींदो। हीअ बि अदबी जेको बि माना मंज़िल आहे सियासी हवाले सां, समाजी हवाले सां, हीअ ओलंपाई मशल आहे, हिकिड़ो थकंदो वरी ॿिए खे ॾींदो। अहिड़े नमूने शागिर्द उस्ताद इहो त हाणे त हिनखे वर्जाइजे, पर हाली इहा हिकिड़ी ईअं सम्झो त हिकिड़ो सिलसिलो आहे, हिकिड़ो जदोजहद जो हिकिड़ी कड़ियूं मिलंदियूं थियूं अचनि। पोइ उहे उन जेको आहे फ़िक्र खे केतिरो फैलाईंदियूं। ऐं तव्हां जी तमामु वॾी ॻाल्हि आहे, तव्हांजा हेॾी पूरी लिस्ट हिकिड़ी पैदा कई शागिर्दनि जे हवाले सां। मुंहिंजो तव्हां खां हिकिड़ो सुवालु आहे ऐं आख़िरी सुवालु हूंदो मुंहिंजो, छाकाणि त असांजो पैनल इंटरव्यू आहे ऐं पैनल इंटरव्यू में असांजो सीनियर अदीब, दानिश्वर, क़ौमी वर्कर, समाजी वर्कर उस्ताद रहीमदार राही बि असां वटि मौजूदु आहे, जेको तव्हां खां सुवालु कंदो। ऐं छाकाणि त हीअ पैनल इंटरव्यू आहे, मुंहिंजो आख़िरी सुवालु तव्हां खां इहो आहे त जीअं त सिंधी अदबी संगत रुस्तम जो किरदारु रहियो आहे गुज़िरियल 20-25 सालनि खां वठी करे तमामु वॾो अहम किरदारु रहियो आहे पूरी सिंधी अदबी संगत जे मर्कज़ में।
ऐं तव्हां जेके बि अदबी संगत जूं खेप आहियूं या जेके बि ज़िले राब्ता सेक्रेटरी आहिनि उन्हनि में ज़िले राब्ता सेक्रेटरी शिकारपुर जा तव्हां बि आया आहियो ऐं जेको उन में खुलियल इहो मां नथो चवां उहो सिंधी अदबी संगत जो किरदारु चवे थो उहो वक़्तु ॿुधाए थो तारीख़ ॿुधाए थी तव्हांजो जेको रोल रहियो आहे उन में तमामु घणो सरगर्म रोल रहियो आहे ऐं सिंधी अदबी संगत जा जेके सेक्रेटरी जनरल आहिनि उहे बि कॾहिं कॾहिं तव्हां खां तारीख़ बाबति मवाद घुरंदा आहिनि त तव्हांजो जेको रोल रहियो उन रोल खे तव्हां सिंधी अदबी संगत खे कहिड़ी बुनियाद ते एक्टिव रखियो छो रखियो सबबु छा हुयो असुलु शौक़ु हूंदो आहे ऐं शौक़ु हूंदो आहे त माण्हू पंहिंजी दिलचस्पी ॾेखारींदो आहे ऐं मुंहिंजो ईअं सम्झो त सिंधी अदबी संगत त पंहिंजी जाइ ते पर अदब सां एॾो माना चाह ऐं ज़ौक़ु ऐं हुन सां मोहबत ख़ुलूस आहे त जॾहिं खां वठी हिते असां यूनिट खोलियोसीं उनजो तव्हां ही सम्झो मवादु पियो आहे 1985-83 खां वठी सॼो माना हिकु शइ सेहड़ी पई आहे 2008 खां वठी 2010 ताईं राब्ता सेक्रेटरी सां उन राब्ता सेक्रेटरी जे दौर में बाक़ाइदे यूसुफ इहो तस्लीम करिणो पियो यूसुफ सिंधी खे त अहिड़ो रिकॉर्ड मर्कज़ वटि कोन्हे जेको गोवर सिंधी माना बाक़ाइदे जदोजहद करे ठाहियो आहे ऐं हिकु पेज मां वटि पियो आहे ऐं हितां बाक़ाइदे अनवर सुमरे खां वठी वेंदे मुश्ताक फुल ताईं रिकॉर्ड मां खां फोटो सेट कराया त इहे अहिड़ो रिकॉर्ड असां वटि आहे ई कोन इहो असांखे घुरबल आहे त मक़सदु आहे शौक़ु सॼो माना सॼो हिकिड़ो मोहबत कराए थी ऐं सिंधी अदबी संगत हुजे क़ौमी हवाले सां हुजे ऐं ज़ाती हवाले सां हुजे समाजी हवाले सां सभु माना ईअं सम्झो त हीउ जेको 83 खां वठी 2000 ताईं इहो 37 सालनि जो सफ़र में पनो बि मां ज़्यादा न थियो आहे ऐं बाक़ाइदे हिकु शइ तव्हांखे मिलंदी ऐं उन में ख़ासि करे मां जेको बि सॼो रिकॉर्ड आहे सॼो ही जेके बि माना इल्मी अदबी हवाले सां ॿारनि खां वठी वॾनि जी शाइरी ताईं या इल्मी अदबी हवाले सां फ़लसफ़े खां वठी वेंदे अदब ताईं या मज़हब ताईं हिकु शइ मूं वटि माना संभालियल आहे ऐं हिकु बाक़ाइदे तव्हांखे मिली वेंदी सही में तव्हांजो रिकॉर्ड ॾाढो महफ़ूज़ आहे तव्हां बिल्कुलु रिकॉर्ड खे गॾु कयो आहे इहा भली ॻाल्हि आहे ऐं तव्हांजो अदबी जेको रोल आहे उहो ज़िले शिकारपुर में तमामु वॾो कराइतो रोल रहियो आहे नाज़रीन जीअं त मां आवाज़ मिराण जी अदबी असां सां गॾु मौजूदु आहे ऐं खेसि गुज़ारिश कंदुसि त गौर सिंधीअ खां पैनल तौर ते पंहिंजा सुवाल करे उस्ताद राई असां सां गॾु ऐं अचो त पंहिंजी माइक